अस्सलाम वालेकुम भेज पगारा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं यूनिस साईं यूनिस साईं। अॼु मां सिंध जे भाइरनि सां मुखातिब आहियां, हुर जमायत जे उन्हनि नौजवाननि सां जेके हुर आहिनि। हुर जी माना आहे आज़ाद। उन्हनि मां आज़ाद भाइरनि सां मुखातिब आहियां, उन्हनि सां मुखातिब आहियां जेके दरगाह जे मामलनि मां वधीक ॼाणीनि था ऐं सत पीढ़ीअ जा मुरीद आहिनि। न कंहिं ख़लीफ़े जा वास्ते वारा आहिनि, न कंहिंजी हेठां वठण वारा आहिनि। सिधा ऐं सादा माण्हू आहिनि जेके दरगाह शरीफ़ जो दिलि में दर्द ऐं ग़म रखनि था ऐं ॼाण रखनि था। उन्हनि सां ऐं सिंध जे भाइरनि सां मुखातिब आहियां। सिंध जा भाइरो मूंखे हिकु हक़ीक़त ऐं सची ॻाल्हि ॿुधायो त सिंध में असां न्याणियुनि खे सत क़ुरान जो दर्जो लफ़्ज़नि सां ॾींदा आहियूं या हक़ीक़त ऐं दिलि सां ॾींदा आहियूं। पर जिथे क़दुरु मूं तारीख़ पढ़ी आहे उन में त मूं दोदे जी हिकिड़ी तारीख़ पढ़ी आहे त दोदे पंहिंजी भेण बाघुल जे करे पंहिंजी कबीले खे शहादतूं ॾियारियूं, पर पंहिंजी बादशाही बि दाह ते लॻाई, पर पंहिंजी भेण जो बाघुल जो दिफ़ा कयो, हिकु न्याणी जो दिफ़ा कयो। इहा सिंधियुनि जी गैरत आहे। पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजी भेण जे ख़ातिर उन टाइम जे दिल्ली जे ताक़तवर बादशाह अलादीन सां बि टकराव कयो, पर पंहिंजी भेण ते आंच अचणु न ॾिनी। पाण बि जाम शहादत पाई, पर सिंध जी रवायतुनि खे बरक़रार रखियो। मुंहिंजा प्यारा भाइरो, पर हिकिड़े अफ़सोस ऐं हिकिड़े ॾुख सां चइजे थो त सिंध में कुझु ज़िम्मेवार माण्हुनि हिकु अहिड़ी मुक़दस जॻह ते न्याणियुनि सां वेसाघाती कई आहे। न्याणियुनि जूं ॿाहूं, न्याणियुनि जूं टंगुनि ते डंडा वसाया आहिनि, न्याणियुनि जूं पोतियूं लाहे उन्हनि खे वारनि मां वठी गिहलियो वियो आहे, सिर्फ़ु लालच जे ख़ातिर ऐं पंहिंजे मनसब जे ख़ातिर। सिर्फ़ु छा आहिनि वक़्ती तौरु ख़िलाफ़तूं मिलियूं आहिनि, उन ख़िलाफ़तुनि जे ख़ातिर। छा ख़िलाफ़तूं सॼी ज़िंदगी रहियूं ॾियूं या सॼी ज़िंदगी इहे शयूं हूंदियूं या सॼी ज़िंदगी इंसान जिन ख़िलाफ़तूं वरितियूं आहिनि उहे हूंदा? ही वक़्ती तौरु आहिनि। चाहे सदर हुजे, वज़ीर आज़म हुजे, वज़ीर आला हुजे, SP हुजे, DC हुजे, केॾो वॾो माण्हू छो न हुजे, उहिदे ते हुजे, बाबा ही वक़्ती तौरु आहे। हर कंहिंखे दुनिया छॾे वञणी आहे, केरु न रहंदो, हर को पंहिंजे हक़ीक़ी मालिक ॾे वेंदो, पर ॻाल्हि छॾे वञणी आहे। जेका ॻाल्हि अॼु बि दोदे जी हले थी त हू पंहिंजी भेण जे ख़ातिर शहादत ॾिनई, पंहिंजे कबीले खे शहीद करायईं, पर हिकु न्याणीअ ते आंच अचणु न ॾिनई। न्याणियूं सिंध में सत क़ुरान हूंदियूं आहिनि, पर अफ़सोस सां हिते उहिदनि जे ख़ातिर न्याणियुनि जी तज़लील कई वई आहे, जेका मुक़दस जॻह हूंदी आहे, जिते न्याणियूं वेंदियूं आहिनि पंहिंजी इबादत गाह जे लाइ, पंहिंजी अलाह साईं खां पंहिंजियूं दुआऊं क़बूल कराइण जे लाइ। जे हर माण्हू जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा ऐं पंहिंजा पंहिंजा अक़ीदा हूंदा आहिनि, त उन हिसाब सां ही हिकु हुरियाणियूं हुयूं। अफ़सोस सां चइजे थो अॼु त मुंहिंजे अखियुनि मां रत अची रहियो आहे। जेका हिकिड़ी मूं वीडियो आई आहे, जेका मूं वीडियो ॾिठी आहे, जेकॾहिं हुर हुए तव्हां वीडियो ॾिसंदा त ख़ुदा जो कसम आहे तव्हांजे अखियुनि मां बि रत ईंदो। पर मां जमायती आहियां ऐं दरगाह जो सत पीढ़ीअ जो मुरीद आहियां। मां उन करे हीउ वायरल नथो करे सघां, छो त मां दरगाह जो मुरीद आहियां। इन जे करे तव्हां ॾिसो, अरे दोदा तूं त उन्नड़ कबीले जो माण्हू आहीं, दोदा तोते त नालो त दोदो आहे, पर उहो दोदो सुमरो थी ॾेखारी आहे जंहिं पाण भेण बाघुल जे करे पंहिंजी बिरादरीअ खे कोरायो, शहादत जो लक़ब वरितो, पंहिंजी बादशाही छॾी, पर उहो तूं दोदो न थिए। तूं लालचुनि में अची वएं, तूं कंहिंजे चए में अची वएं, तूं न्याणियुनि खे वारनि मां वठी डंडा वसाईंदो रहियो आहीं, न्याणियुनि ते हथ खयो अथई। अहिड़े दोदा तोखे शाबस आहे उन्नड़। अफ़सोस आहे तूं ज़ाहिर लॻो पियो आहीं। अफ़सोस आहे मूंखे चीफ ख़लीफ़े ते क़ाबिल एतिराम आहे, अला हज़रत पीर पागारे जो चूंडियल चीफ ख़लीफ़ो मिलियो आहे असांखे, कलीमुल्लाह वसाण साहिबु। मूंखे ॾुख थिए थो जेॾी महिल तुंहिंजे हथ में डंडा आहिनि, तूं डंडा हणी रहियो आहीं न्याणियुनि खे। मूंखे ॾुख थिए थो मोहम्मद हाशिम ख़ासकली साहिब ते, जेको हींअर हेॾी वॾी ख़िलाफ़त ते आयो आहे, पंहिंजे मुक़दस ऐं पंहिंजे लालच जे करे। छा शायदि तव्हां सॼी ज़िंदगी रहंदव, तव्हां सिंध जी रवायतुनि खे पामाइल करे छॾियो, तव्हां सिंध जी न्याणियुनि ते हथ खया आहिनि। छा सिंध जूं न्याणियूं सत क़ुरान न आहिनि? छा इहा जमायत खां ॻाल्हि छो लिकाई अथव? हीअं त वीडियो वायरल थी वेंदियूं तव्हांजूं। अड़े असांखे त रत जा ॻोढ़ा था अचनि, असांजे वॾनि हिन दर्द जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, सिर ॾिना। मां उन्हनि ख़ानदाननि मां आहियां जेको सिंजोरे खां 2-2.5 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठु हुयो, जेको गाज़ी फ़कीर जो भॾो सॾिबो हो। उन में 111 माण्हू हिकिड़े ॾींहं में ख़ासकली बिरादरी, मरी बिरादरी, संजरानी बिरादरियुनि जा शहीद थियल आहिनि, जेके अंग्रेज़ शहीद कया आहिनि। अड़े असां त रत ॾिनो हुयो। मूंखे त अफ़सोस मोहम्मद क़ासिम फ़कीर अंबर साहिब ते थिए थो। अॼु रत जा ॻोढ़ा अचनि था फ़कीर मोहम्मद क़ासिम खे। अलाए छा थी वियो, हेॾो दलेर घराणो, हेॾो फ़कीर घराणो असांजा ही वॾा जेके ख़ासकली मरी, निज़ामाणी, संजरानी। अड़े तव्हां मस्त फ़कीर वारनि जा मुरीद आहिनि, पहिरियां पोरो त मोहम्मद राशिद जा थिया आहियूं असां। तव्हां त वॾा दरवेश हुआ, तव्हां में त करामतूं हुयूं। फ़कीर साईं, फ़कीर साईं तव्हांखे त माण्हू इबादत गाह जो घर सम्झंदा हुया, यार दरवेश ही फ़कीर माण्हू आहिनि। तव्हांजी त दुआ बदुआ में असर हुयो। फ़कीर साईं तव्हांखे छा थी वियो? तव्हां पंहिंजे ॻोठ में हेॾो वॾो इज्तिमा करे तव्हां उन्हनि ॿिनि माण्हुनि खे घुरायो आहे, जिन ॿिनि माण्हुनि न्याणियुनि ते हथ खया आहिनि, न्याणियुनि जी तज़लील कई आहे, न्याणियुनि खे गेलियो अथनि, न्याणियुनि ते डंडा वसाया अथनि। तव्हां कादिर बख़्श फ़कीर मंगरे खे क़ुरान मथे ते ॾियो, लतीफ़ मंगरे कोटलालू वारो, इन खे तव्हां क़ुरान मथे ते ॾियो। तव्हां जेके हिते ॿिया माण्हू हुआ उन्हनि खे क़ुरान मथे ते ॾियो, त न्याणियुनि ते डंडा कंहिं वसाया, न्याणियुनि ते हथ कंहिं खया आहिनि? दरगाह जे एहतियात में न्याणियुनि ते हथ खड़बा आहिनि छा? हीअ त मुक़दस जॻह आहे, हिते त माण्हू दुआऊं जूं क़बूलियत वठणु ईंदो आहे। या उन जॻह ते तव्हां न्याणियुनि ते हथ खया आहिनि, वरियां फ़कीर ते हिकिड़ो तव्हां क्लेम आयो आहे, वरियां फ़कीर सां मुंहिंजो को नातो न आहे, को रिश्तो न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई नातो, हिकिड़ो ई रिश्तो आहे, उहो त जमायती आहे। हुन सां गॾु हुनजी सिपर सालारी बच्चू बादशाही जी में मुंहिंजा वॾा बि गॾु हुया, मुंहिंजा ॾाॾा पड़ॾाॾा बि गॾु हुया। असां दरगाह लाइ रत ॾिनो, असांजो सिर्फ़ु नातो आहे त जमायती नातो आहे। मां अॻु में बि हिकिड़ो चकर वीडियो में चई आयो आहियां,
जेकॾहिं मां माछी बि आहियां, मां मीरबर बि आहियां, मां ख़ासकेली बि आहियां, मां मंगरियो बि आहियां, मां महर बि आहियां, मां रागड़ बि आहियां, मां निज़ामानी बि आहियां, मां संजरानी बि आहियां, मां वसाण बि आहियां, जो मुंहिंजो माउ पीउ हिकिड़ो आहे। मां दरगाह जो मुरीद आहियां त मुंहिंजो अबो अमा हिकिड़ो आहे, उहो सच सां हुजे, दिलि सां हुजे, सिर्फ़ु लफ़्ज़नि सां न हुजे। जीअं साईं किबला साईं चीफ ख़लीफ़ा साहिबु आया हुते चयूं त मां ज़ातू पातुनि जो चकर कढणु आयो आहियां। अरे बाबा, तूं जेकॾहिं ज़ातुनि पातुनि जो चकर कढणु आयो आहीं त पोइ हिकिड़ी ज़ात ते हिकिड़े माण्हूअ ते एॾो वॾो सख़्ती छो? तूं छो हिते माण्हुनि खे चई रहियो आहीं त वरी फ़क़ीर सां न केरु ॻाल्हाए, न करे पीर साहिब जो हुकुम आहे। उहो पीर साहिब वारो हुकुमनामो ॾेखारी आहे न, लिकाई छो पियो पीर साहिब जो हुकुमनामो? पीर साहिब खे ग़लति गाइड कयो तव्हां, ग़लति मशवरा ॾिना तव्हां। अल्लाहु अकबर, तव्हां न्याणियुनि ते हथु खणण वारा माण्हू आहियो। न्याणियूं 7 क़ुर हूंदियूं आहिनि। मूंखे त अफ़सोस लॻे थो अली मुराद बंबरे साहिब ते बि, भाई वसाण साहिब ते बि, मिठल ते बि, जिन न्याणियुनि ते भण दरगाह जे एताते में तव्हां हथ खया आहिनि, न्याणियुनि खे गिलियो आहे, उते नंढा नंढा बच्चा आहिनि, उन्हनि सां हुननि जूं कीहूं पियूं निकिरनि। तव्हांखे क्यास न आयो आहे सिर्फ़ु पंहिंजे मनसब वठण जे लाइ। पीर साहिब वटि वञी तव्हां ख़ुशामद करे ग़लति ॻाल्हि कई त वरियां फ़क़ीर कब्ज़ो थो करे। अरे वरियां फ़क़ीर कहिड़ी ताक़त आहे दरगाह ते कब्ज़ो कंदो? अंग्रेज़ कब्ज़ो न करे सघियो, अली मोहम्मद शाह राशिदी कब्ज़ो न करे सघियो, वरियां फ़क़ीर माफ़ी वठण जे लाइ आयो हुयो। शायदि फ़क़ीर मोहम्मद कासिम खे इहा ॻाल्हि विसरी वई आहे, या हुनखे यादि न आहे त जॾहिं यूसुफ फ़क़ीर खे पीर साहिब नाराज़ थियो ऐं हटायो हुयो ऐं सिराई सावण निज़ामानी खे चयो त ख़िलाफ़त वठ। सिराई सावण निज़ामानी चयो त मां इन बारी जो आहियां किबला साईं, मां इहा ख़िलाफ़त न वठंदुसि। माफ़ी जे लाइ छा मस्त फ़क़ीर जो घराड़ो न वेठो हुयो? उन सां गॾु असां जेके मिट माइट मुंहिंजा अबा ॾाॾा न वेठा हुया दरगाह शरीफ़ ते? असां माफ़ी जे लाइ न वेठा हुआसीं? सभु वेंदा आहिनि पंहिंजे राणे खे रिझाइण जे लाइ। दरगाह शरीफ़ जो हिकिड़ो असूल, हिकिड़ो क़ाइदो कानून हूंदो आहे। जेकॾहिं ख़लीफ़नि खे नाजाइज़ हटायो वेंदो आहे, तूं वेंदा आहिनि मिंट मेड़ जो काफ़िलो खणी ईंदा आहिनि। उन जो ग़लति रंग ॾियारियो वियो। ऐं कासिम फ़क़ीर साईं तव्हांजो ॾाॾो पंहिंजो ॾुख अंदर में खणी हलियो वियो इंडिया में, जिसम खाकी उते अॼु बि इंडिया में दफ़नजी वियो हलियो। पर हुन रिवायतूं न टोड़ियूं, अहिड़े मस्त फ़क़ीर जा बचड़ा आई जवान, तव्हांजे वाल जूं विलादतूं उते थियूं, मोटी आया। तव्हां त सचा ई खैरा माण्हू हुया हो, तव्हां त सच ॻाल्हायो आहे। तव्हां जलावतियूं बर्दाश्त कयूं पर दरगाह शरीफ़ जो दर न छॾियव। तव्हां बि वेठा आहियो, असां बि तव्हां सां गॾु, तव्हांजे तरीक़े जा असां बि दरगाह शरीफ़ ते वेठा आहियूं, माफ़ी जे लाइ तव्हां सां गॾु वेठा आहियूं। हिकु ॾींहुं न वेठा आहियूं, महीने खां मथे वेठा आहियूं। शायदि तव्हां खां इहे रिवायतूं विसरी वियूं, या तव्हांखे पंहिंजे वॾनि न ॿुधायो, या तव्हां पंहिंजे वॾनि सां गॾु कचहरी न कई, या तव्हां पंहिंजे वॾनि खां इहो सबक़ु न पिरायो। तव्हां बि ॻाल्हाए सघो पिया, तूं फ़र्क़ जे वॾे में वॾो घराणो तव्हांजो आहे, तव्हां वटां फ़र्क़ु टुटो आहे। तव्हां वटां इहे 4 ख़िलाफ़तूं थियूं आहिनि। जॾहिं फ़क़ीर साईं जी तबियत नासाज़ हुई त लिगारी ख़लीफ़ो थियो। लिगारी जंहिं टाइम में पंहिंजे मनसब ते कुराड़प में आयो त वापसि ॾिनई तव्हांखे ख़िलाफ़त, चई त किबला मां हिननि जी वारी जो आहियां, मां महरनि जी वारी जो आहियां। हाणे ख़िलाफ़त महरनि जा बचड़ा सही थी विया आहिनि, वॾा आहिनि, तव्हां हुननि खे ख़िलाफ़त ॾियो। असुल फ़र्क़ जा वारिस तव्हां आहियो, फ़र्क़ु त तव्हां वटां निकितो। साईं शाह मर्दानी शाह फ़र्क़ ऐं सालिम खे गॾे वियो, हींअर वरी फ़र्क़ ऐं सालिम खे जुदा कयो थो वञे। अलाह कंदो ईअं कॾहिं बि कोन थींदो। जेके साज़िशी अनासिर आहिनि इहे कॾहिं बि पंहिंजे मक़सद में कामयाबु कोन थींदा। तव्हां त जलाल रखण वारा, तुंहिंजो चाचो मलूक फ़क़ीर ख़लीफ़ो हुयो, जंहिं टाइम में अली बख्श जूने जो मथे चढ़ी ज़ियारत कराए पियो, त उन टाइम में अली बख्श जूने जे सां फॾो ऐं फशरी कई हई। उन टाइम में चीफ ख़लीफ़ो अली बख्श जूने जो एतिरो हुजती हो जो पीर साहिब भाईंदो हुउसि, गॾु वेही मानी बि खाराईंदो हुउसि। जंहिं ते मलूक फ़क़ीर जलाली हूंदो हुयो, हुन मने कई। उन टाइम में अली बख्श कूड़ हणी पीसी सरदार खे वर्गलायो। छा साईं शाह मर्दानी शाह ऐं कामिल मलूक फ़क़ीर ते सज़ा ॾिनी हूंदी त पाण ॾिनी हूंदी, कंहिं मुरीद हथ न खयो हूंदो। तूं त उन ख़ानदाननि मां आई, फ़र्क़ु त तव्हांजो आहे। तव्हां इन जी ॻाल्हियुनि में अची विया हो त खिदर हयाती तव्हांखे ख़िलाफ़त खणी वेंदो हलियो, तव्हांखे प्रेशराइज़ करे तव्हांखे ख़ामोश करायो थो वञे। अफ़सोस थिए थो, ॾुख थिए थो। मूंखे ॿुधायो हुर जेके आज़ादु आहियो, मुंहिंजी ॻाल्हियुनि ते शायदि मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा अहबाब, मुंहिंजा जमायती लिखंदा हूंदा त हीउ फ़क़ीर तूं छा थो चवीं, त मां हिकु हक़ीक़त थो पेश कयांव। हक़ीक़त जी ॻाल्हि थो कयां त दरगाह जे एजाज़ में जेके न्याणियूं वेंदियूं आहिनि, उहे ज़िक्र वठण वेंदियूं आहिनि, पंहिंजी दुआ जी क़बूलियत लाइ वेंदियूं आहिनि, या उन्हनि खे वठी वारनि मां गेलियो वेंदो आहे, या उन्हनि ते डंडा बरसाया वेंदा आहिनि। छा दरगाह जे एजाज़ में ईअं थींदो आहे? कहिड़ी बि मुक़दस जॻह ते ईअं करे कंहिं जमायती कयो आहे, जमायती ते हथु खणे या उन्हनि न्याणियुनि ते हथु खणे? अड़े उन में सैयद घराणे जूं बि न्याणियूं हुयूं। अरे डंडा वसाया अथव, ॿाहूं भॻियूं अथव, पेर भॻा अथव, हथ भॻा अथव। हाणे पंहिंजे कूड़ खे लिकाइण जे लाइ तव्हां बार बार चकर हणी रहिया आहियो त पीसी सरदार जो हुकुम आहे। कॾहिं बि पीसी सरदार तव्हांखे इहो हुकुम न ॾिनो हुयो तव्हां न्याणियुनि ते हथु खणो। पीसी सरदार तव्हांखे कॾहिं इहो हुकुम न ॾिनो त तव्हां वञो सांगड़ जा दौरा करे सिर्फ़ु तव्हां हिकिड़े घर खे टारगेट कयो, छो तूं 250 साल कुर्बानी ॾींदड़ घर आहे, सचो ऐं वफ़ादार घर आहे। हुननि पंहिंजे बच्चनि जूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, हुनजे सब्र खे सलाम आहे। हिन महिल ताईं बि सब्र कयो वेठो आहे, न त तव्हांखां बिरादरी बि छिके सघियो पए, पर हू ख़ामोश आहे इन दरगाह जे करे, पीसी सरदार जे करे। न त हिक ॿिए खे सभु सुञाणियूं था, केरु केतिरे वज़न में आहे, केरु केतिरे वज़न में न आहे। दरगाह जे निज़ाम खे ख़राब न कयो, दरगाह मुक़दस जॻह अथव, हिते सभिनी असां जमायतुनि जो रत ॾिनल आहे। सिर्फ़ु दोदा उनड़ तुंहिंजो न आहे, हाशिम तुंहिंजी का कुर्बानी आहे त ॿुधा। तूं त वरियाम जी वारी जो आहीं, तोते हेॾा वॾा अहसान आहे वरियाम फ़क़ीर जा, तोखे तालके नाज़मी ॾियारी। तूं त नंगर फ़क़ीर जो ग़रीब घराणे जो बचो आहीं, तोड़े छा हुयो? तो वार कयो आहे, पुठियां अची छुरो हयो आहे फ़क़ीर खे, अफ़सोस आहे। अरे सिराई सावण निज़ामानी खे सलाम आहे, जंहिं चयो यूसुफ फ़क़ीर ते पीसी सरदार नाराज़ थियो हुयो, त चयो ई त मां इन जी वारी जो आहियां। किबला कलीम तूं उन ख़ानदान मां आहीं, मूंखे वधीक न खोल। तूं मूसे जे ख़ानदान मां आहीं जेको मूसो 100 रुपया अंग्रेज़ खां वठी लालच में अची मस्त फ़क़ीर जे घराणनि वटि जेके शाह मर्दानी शाह ऐं नादर शाह पनाह में वेठा हुआ, उन्हनि ते थपुनि जा वार करे 100 रुपया अंग्रेज़ जी दलाली में उन शहज़ादनि खे खणी अंग्रेज़ जे हवाले कया। उन टाइम में पुलिस में हुयो। मां सभिनी खे सुञाणियां थो ज़ाती तरह सां, हिते जा जावा हिते जा निपणिया आहियूं। इहो जेको तव्हां दरगाह शरीफ़ ते जेको कमु कयो, इहो ग़लति हुयो। इहो तस्लीम कयो, अॼु न कंदव सुभाणे कंदव। नेठि आला हज़रत पीसी सरदार खे इन हक़ीक़त जी ख़बर पवंदी
इंशाल्लाह पवंदी क़ाबिल एतिराम आहियो असां तव्हांखे इज़त जो दर्जो ॾियूं था मां में बार बार चई चुको आहियां त ख़लीफ़ा जेके बि आहिनि उहे असांखे माउ पीउ जी जॻह ते आहिनि असां कंहिं ज़ात पात जे चकर में न आहियूं त तव्हां बि कंहिं ज़ात पात जे चकर में न अचो ज़ाती ख़्वाहिशुनि ते न अचो ही उदा वक़्ती तौर आहिनि चाहे वज़ीर आज़म हुजे चाहे सदर हुजे इहो बि त दुनिया छॾे वेंदो केरु रहंदो हिन दुनिया में न असां रहंदासीं न तव्हां रहंदासीं बाक़ी जेको ही कुझु कयो अथव इहो ग़लति कयो अथव इहो अल्लाह ताला जी ज़ात वटि बि तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो दरगाह ते बि हिसाब ॾियणो पवंदो ऐं जमायत खे बि तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो जमायत जे बच्चनि ते जमायत जी नियाणियुनि ते जिन हथ खया आहिनि उहे सिंध जी रवायतुनि खे तव्हां टोड़े छॾियो आहे हाणे मूंखे ॿुधाइनि उहे हुर आज़ाद उहे ॿुधाइनि मूंखे सिंधी तिन्हनि जी सज़ा छा हुअणु खपे जेके नियाणियुनि ते हथ था खणनि अस्सलाम वालेकुम भेट पगारा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं यूनिस साईं पाकिस्तान ज़िंदाबाद।